जय श्री झूलेलाल। जॾहिं खां मां शिरडी टूर ते आयो आहियां त ॾिसां पियो हिक खां हिकु नमूना पेश पिया थियनि साईं झूलेलाल जी भक्तीअ जा। हिन वक़्तु मां कोपर गांव में आहियां। शिरडी खां जो 15 किलोमीटर पहिरीं पवंदा तव्हां मनमाड़ खां शिरडी वेंदा हो त शिरडी खां 15 किलोमीटर लॻभॻि पहिरीं कोपर गांव में तव्हां ॿुधंदो साईं झूलेलाल जो 300 गज जो मंदिर पियो तयारु थिए। पर सोचण वारी ॻाल्हि आहे कुल 100 माण्हू बि हिते सिंधी न आहिनि, मतिलबु 15-20 घर आहिनि, तॾहिं बि हिननि पंहिंजो हिननि जो जज़्बो ॾिसण लाइक़ु आहे। ऐं पाण ॾिसंदा आहियूं कि किथे हज़ारों जी तादाद में सिंधी आहिनि। उहा ई ॻाल्हि मां शिरडी में चई तॾहिं बि ॿुधायां पियो, जिते जिते हज़ारों जी तादाद में सिंधी आहिनि उते मंदर जो जीर्णोद्धार नथो थी पाए ऐं कई जॻह ते मंदर ई न आहिनि झूलेलाल साईंअ जा। त इहा ॾाढी वॾी हिननि पेश कई आहे पूरे देश लाइ मिसाल। हाणे सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे कि मां चाहियां थो हिन मंदिर में तव्हां घर वेठे पंहिंजी सेवा बि पहुचाए सघो। हिन मंदिर में हिकु सिर्फ़ु तव्हांजे नाले जी बि हुजे। हिन लाइ तव्हां खां हिकु अरदास थो रखां, निमाणी विनती थो करां कि घर वेठे हिन सेवा में पंहिंजो योगदान बि ॾियो। अलॻि सभिनि ॿिए संप्रदायनि खे मंदर ॾिसी रहिया पंहिंजे पाण पंहिंजो योगदान ॾेई करे, पर पंहिंजे झूलेलाल साईं जा मंदर न ठाराए पाएसीं देश में। इहा ॾाढो वॾो असांजी विफलता आहे। भले असां वापार में ॾाढो अॻियां वधी विया हुजूं, पर किथे न किथे असां झूलेलाल जी सेवा में अञा पुठियां आहियूं। हीउ मंदिर कोपर गांव में तयारु पियो थिए ॾाढी श्रद्धा भाव सां। कुल 100 माण्हू बि सिंधी न आहिनि, त बि हिननि एतिरो वॾो स्ट्रक्चर चालू करे छॾियो ठाहिण 300 गज जो। अञा पासे में प्लॉट ॾिसो पिया, हुते हिकु भवन जो निर्माण पियो थिए जंहिंमें दुख सुख जा कार्यक्रम भी थी सघनि निःशुल्क समाज लाइ। सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे पहिरीं समाज शिरडी ऐं कोपर गांव गॾ में हुआ, पर नंढो नंढो समाज थी करे बि शिरडी में बि 400-500 माण्हू आहिनि, हिते त कुल 100 माण्हू बि कान्हनि, त बि पंहिंजो 300 गज जो मंदिर पिया तयारु कराइनि। हीअ सभिनि देशवासियुनि लाइ हिकु मिसाल आहे झूलेलाल साईं जी भक्ति जी। तव्हां खां निवेदन थो करां कि हिकु सिर्फ़ु पंहिंजे नाले जी बि ज़रूरी कान्हे, जंहिंमें जेतिरी श्रद्धा हुजे 10, 20, 50, 100, 500, 1000 जेतिरी श्रद्धा हुजे, तव्हांखे पंहिंजो योगदान करिणो आहे पंहिंजो सम्झी करे। ट्रस्टिन जो ट्रस्ट ठाहियो आहे हिन मंदिर जो, उहो नंबर अकाउंट नंबर सभु तव्हांखे ॾेई सघंदसि, नंबर बि ॾेई सघंदसि हिते ट्रस्टिन जा। तव्हांखे कोई निजी संपर्क करिणो हुजे त बि करे सघो था। भैया तव्हां हीअ सभु महिनत करो पिया। 2007 खां तव्हां ॿुधायो कि हिते असां करूं पिया धीरे धीरे तयारी। अॼु हाणे एंड प्रोसेस हले पियो ऐं उमेदु आहे साईं दुआ सां साल 1.5 साल में इहो बि ख़तमु थी वेंदो। ऐं असां सिंधी एतिरा साहूकार आहियूं, सभु गॾु मिली करे रहंदा आहियूं, त इहो बि करे रहंदासीं। ही सभु मंदिर कमेटी जा ऐं हिते समाज जा प्रतिनिधित्व करण वारा व्यक्ति आहिनि। ऐं सभिनि जो धन्यवाद। असांखे बि ॾाढो तव्हां सां मिली ख़ुशी थी। जय श्री झूलेलाल।